दोस्तों, साथियों, असी कॉलेज इंतजामिया के वाज़ेह करण चाहिए था तो इम्तिहान जो तारीखूं, सेंटर सुपरवाइजर और मुम्तिहन असांजे सलाह मशवरे और रजामंदी से मुकर्रर किया वेंदा। वाह वाह वाह। ही हासिलूं न फकत असांजो घर आहिनि पर असां लाइ असांजो मोर्चो ऐं असांजो किलो आहिनि। वाह वाह। असीं पंहिंजे घर, पंहिंजे मोर्चे ऐं पंहिंजे किले में रहण जी का बि मसवाड़ न ॾींदासीं। वाह वाह वाह। असीं कॉलेज इंतजामिया खे वाज़ेह करणु चाहियूं था त असांजा ॿाहिरियां दोस्त ऐं महिमान हॉस्टल में रहंदा। संदन महिमान नवाज़ी इंतजामिया ते फर्ज़ आहे। वाह वाह वाह। आख़िर में सब खां अहम ॻाल्हि त इंतजामिया जा चमचा पढ़ण ऐं चटा भेटीअ जूं ॻाल्हियूं कंदड़ शागिर्द असांजे इनकलाबी दायरे खां ख़ारिज आहिनि, छो त हू भूख बसर आहिनि ऐं इनकलाब खां बेख़बर आहिनि ऐं इंतजामिया जा चमचा आहिनि। चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद, चमचा मुर्दाबाद। असीं अहिड़नि ग़द्दारनि ऐं इनकलाब दुश्मन शागिर्दनि ते वाज़ेह करणु चाहियूं था त जेसीं ताईं असांजी पसंदि जो इनकलाब न ईंदो तेसीं ताईं पढ़ण ऐं चटा भेटी जूं ॻाल्हियूं करणु अजायूं आहिनि। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद। इनकलाब कुर्बानी घुरंदो आहे ऐं असीं कुर्बानी ॾेई रहिया आहियूं। चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद, चीतो गोरीलो जिंदाबाद। अस्सलाम वालेकुम। यार चीता गोरीला ॻाल्हि त ॿुध यार, इहो तो वारो सुख पिटाइण वारो इनकलाब आख़िर कॾहिं ईंदो? तूं जहालत जो हमालिया जबल आहीं ॾेढर। तोखे कहिड़ी ख़बर त इनकलाब कीअं ऐं कॾहिं ईंदो आहे? इनकलाब तोखे लतारे अॻिते निकिरी वेंदो पर तोखे ख़बर न पवंदी। तूं बदनसीबीअ जो बरमूदा ट्रायंगल आहीं। चीता पुलिस छापो है। दोस्तों, साथियों, एक चीनी फिलासफर जो कौल है त जंग जे मैदान में जीअरो निकरी वञण वारे खे ॿी जंग विढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे। तंहिं करे साथियों, अलूप थियो।